बाबा मुझो तो अंदर वडियल है तॾहिं त घोड़ा बस नथा करनि। तव्हांखे कहिड़ो दुख खाई वियो? पुट हींअर गुलबानो जी ज़िंदगी जो फ़ैसिलो थियो। हाणे डप थम त किथे सरदार तोखे जीअरे न दीवार में दफ़न कराए छॾे। बाबा गुलबानो तो अगवा थी वई हुई। मुझो कहिड़ो ॾोह आहे जो सरदार मुंहिंजो हथ के ज़ालिम जे हथ में ॾींदो? पुट चङनि जे फ़ैसिलनि में राज वारनि जूं ज़बानूं बंदि हूंदियूं आहिनि। उन करे जेकॾहिं सरदार वटि तुंहिंजो फ़ैसिलो वियो पोइ जेको बि फ़ैसिलो थियो न असांखे क़बूल करणो पवंदो। तव्हां भले सरदार जो फ़ैसिलो मञो पर मां कॾहिं बि हुनजो फ़ैसिलो न मञंदसि। पोइ भले मूंखे क़त्ल छो न करे वञे पर मुंहिंजी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, मां ओसि ताईं न मरंदसि जेसि ताईं मां मुरीद जे कातिलनि खे न मारींदसि। पुट तूं औरत आहीं, कमज़ोर आहीं, तूं उन्हनि ज़ालिमनि खे कुझु बि नथी करे सघी। सुठो अथई त तूं उनखे विसारे छॾ। मां पंहिंजे मुरीद खे विसारे छॾियां? तव्हां मूंखे ईअं था चओ? बाबा मां त तव्हांखे पंहिंजो आसरो सम्झंदी हुयसि, तव्हां मूंखे ईअं छो था चओ? मां ईअं नथी करे सघां ऐं इहो सभु कुझु एतिरो जल्दी विसारे छॾियां? न बाबा न, ईअं कोन थींदो। मां मरी सघां थी पर मुरीद खे नथी विसारे सघां। मुझो तजुर्बो तुझी मुजुर्माना सोच खां धोखो नथो खाई सघे बलात। तुझे जुर्म जूं सभु कड़ियूं अहिड़े तरीक़े सां मिली वयूं आहिनि जो मुझो शक हाणे यकीन में बदिलजी चुको आहे बलात। तूं सॼे कोहिस्तान में ऋण ॿारे ॾिनो आहे। को बि अहिड़ो माण्हू न आहे जंहिंसां तुंहिंजी का दुश्मनी न हुजे। बाबा साईं तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे। तव्हां अजायो मूंखे शक था कयो। बलात सुठो अथई त पंहिंजे जुर्मनि जो इक़रार करे छॾ। जेकॾहिं तुंहिंजो मुक़दमो मुंहिंजे हथनि मां निकिरी राज ऐं जमाल जे अॻियां पेश थियो त पोइ तूं ऐं तुंहिंजो इहो कूड़ हिकु मिंट बि तुंहिंजे पेरनि ते न बीही सघंदो। पोइ उहे पाण ई तुंहिंजी ज़ुबान खोल रहंदा। अरे इहो त ॿुधा, सुंदर ते कंहिं हमिलो कयो, मुरीद खे कंहिं क़त्ल कयो? बाबा साईं बलाच तो असांजे 7 पीढ़ी जी शराफ़त ते कार्य छो वली आहे? अरे तो पंहिंजे हिकु जुर्म जो इक़रार कयो आहे पर इहो ॿुधाए छा त बाक़ी केतिरियूं ज़िंदगियूं तबाह कयूं अथई। मूंखे मौत जी निंड ॾिनी अथई। बाबा साईं जेको मूंसां बग़ावत कंदो या जेको मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो मां उन्हनि खे ख़तमु करे छॾींदुसि। पंहिंजा गवाह ख़तमु करे छॾींदुसि। बस बालाच को बि नओं बहानो करण जी का ज़रूरत न आहे। अरे तूं पंहिंजे जुर्मनि जा केतिरा गवाह ख़तमु कंदे? हिकिड़ा ख़तमु कंदे ॿिया जनम वठंदा। आख़िरकार बलाच तूं किथे वञी रंग कंदे? अॼु मां बि तुंहिंजे हिन जुर्मनि जो हिकु वधीक गवाह पैदा थी वियो आहे। बाबा साईं मां पंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात या माफ़ी न घुरंदुसि तव्हां खां। ना ही मां तव्हांजे क़दमनि खे रोकींदुसि। छो त बाबा साईं मूंखे ख़बर आहे पंहिंजी सच्चाई ऐं उसूलनि जे करे सभु कुझु क़ुर्बान करे सघो था। बाबा साईं यादि रखिजो बाबा साईं, जेकॾहिं तव्हां पंहिंजो इहो रवैयो पंहिंजी औलाद लाइ न बदिलियो तव्हां पंहिंजी औलाद खां हमेशह लाइ महरूम थी सघो था ऐं मां यतीम थी सघां थो। हक़ ऐं सच जे करे
मां इहो ज़हर जो प्यालो पी सघां थो भला, सूली ते बि चढ़ी सघां थो, पोइ बे औलाद थियण मुंहिंजे लाइ का हैसियत नथो रखे। वो पंहिंजी अना ऐं सच जे करे पंहिंजे घर जो हिकु ॾीओ विसाए छॾियो बाबा साईं। जीअं हिन दुनिया में को बि तव्हांजो वाली वारिस न हुजे। खणी जो बंदूक बाबा साईं, सभु गोलियूं मुंहिंजे सीने में लाहे छॾियो। बाबा साईं, पंहिंजो फ़ैसिलो न बदिलाइजो। पंहिंजे हथनि तां पंहिंजी नस्ल जो आख़िरी ॾीओ बुझाए छॾियो। जीअं हिन दुनिया में तव्हांजो को बि वारिस न बचे ऐं हिन दुनिया में तव्हांजो नालो वठण वारो केरु बि न हुजे बाबा साईं। काश इन ॾींहुं ॾिसण खां अॻु में मां मरी वञा हा, मूं ते आसमान टुटी पवे हा, ज़मीन मुंहिंजे लाइ फाटी पवे हा। पंहिंजे हिन सिर तां तुंहिंजे गुनाहनि जो बोझ लाहिण लाइ, पंहिंजे नसुलनि खे ज़िंदा रखण जे लाइ ऐं तुंहिंजी जान बचाइण जे करे अॼु असां पंहिंजी सचाई खे पंहिंजे हथनि सां मारे छॾींदासीं। वञ हितां हलियो वञ। मुंहिंजी ज़िंदगीअ जो पहिरियों कूड़ तूं आहीं जो मां तोखे ज़िंदा थो छॾे ॾियां। हे त अॼु पंहिंजे पाछे खां बि नफ़रत थियण लॻी आहे, पंहिंजी ज़िंदगीअ खां मूंखे नफ़रत थियण लॻी आहे। हलियो वञ हितां, मुंहिंजो फ़र्ज़ु तां छॾे वञ। निकिरी वञ, मां तुंहिंजी शिकिल ॾिसण थो चाहियां। निकिर बस बस। अरे तो जड़े औलाद खां मां बे औलाद चङो हुअसि। बेगैरत किथां जा तो मुंहिंजी इज्जत खे ख़ाक में मिलाए छॾियो। निकिरी वञ। अने वॾे सरदार ऐं चाचा पागली जी बि राय इहा आहे त मां इहा ज़िमेदारी क़बूल कयां। त पोइ हिन में बुराई कहिड़ी आहे? ईअं बि वॾो सरदार सुठो माण्हू आहे। मां हिकु दफ़ो आज़मायल दुश्मन खे ॿीहर आज़माए नथो सघां। इहो जेको सरदार शेर मोहम्मद ख़ान आहे न, वॾो सरदार, असांखे उन वक़्तु बिरादरी मों कढी छॾियो हुई जंहिं वक़्तु असां मुश्किलनि में हुयासीं। उन वक़्तु असांखे बिरादरी मों कढियो हुई, हिन बि असांजो साथ न ॾिनो हो। सम्झे छो नथी? तोखे ख़बर न आहे त असां बिरादरी मों तड़ियल हुयासीं? असांखे तड़ियो कंहिं? हिन सरदार शेर मोहम्मद। चङो थी सम्झे तूं हिनखे। तूं अकेलो दुश्मन ते गोली नथो हलाई सघी, छो त तूं अकेलो आहीं ऐं दुश्मन घणा आहिनि। तूं हिकिड़ी गोली हलाईंदे, उहो 10 गोलियूं हलाईंदा। हिन करे तोखे सरदारी जो सहारो वठी दुश्मननि खे ख़त्म करणो पवंदो। अरे हनी हनी, तूं ॻाल्हि खे सम्झे छो नथी? घणा थी रे मूंखे, ता ना थी रे। मां अकेलो, ही जमाल खान अकेलो दुश्मननि सां मुआदो उटकाए सघे थो, उन्हनि सां मुंहुं ॾेई सघां थो। मां अकेले दुश्मनी जो अंजाम बुरो थींदो आहे जमाल खान। तूं मुंहिंजे अंजाम जो न, पर दुश्मन जे अंजाम जो फिक्र कर हनी। अने जेकॾहिं कंहिं बि दुश्मन का ॿाराणी हरकत कई त पोइ उनजो अंजाम भयानक थींदो। तोखे सरदारी जी ये दावत फ़ाइदो ॾेई सघे थी। इहो फ़ाइदो रुगो तुंहिंजो न, बल्कि बिरादरी जे सभु ग़रीबनि जो फ़ाइदो आहे। मज़लूमनि जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे जमाल, तूं सम्झण जी कोशिश कर। मां सभु सम्झां थो हनी, सभु सम्झां थो। नंढड़ो ॿार न आहियां जो हिंदोरे में केरु मूंखे लोॾे। ॾिस हनी, हिन कोहिस्तान में मुंहिंजे कंहिं बि ग़रीब भाउ सां ज़्यादती कई त पोइ हुन दुश्मन जे साम्हूं सभ खां पहिरीं मुंहिंजो सीनो हूंदो, हुनजी गोली मुंहिंजो सीनो हूंदो। तूं हुननि ग़रीबनि जी मदद सरदारी जी पग वधण खां सिवा नथो करे सघी। जेकॾहिं तो पग जो वर मथे ते वरायो त मां तोसां गॾु हूंदसि। ॾिसानी, ॻाल्हि खे सम्झ, छो ज़िद ते चढ़ी बीठी आहीं? जेकॾहिं मां ईअं कयमि न, हे कोहिस्तान जा माण्हू
मूंखे लालची समझंदा। जेकॾहिं तो ये न कयो त माण्हू तोखे बुज़दिल समझंदा। ॿियो तो ठहियो, मां बि तोखे बुज़दिल समझंदसि। अने जेकॾहिं तुंहिंजी यारा आया आहे, ठीकु आहे, मां सोचां थो। जमाल इनकार करे असांजी दिलि दुखाई आहे बागड़ी। पर सरदार साईं, हू चवे थो त तव्हां असांजी मुंहिंजी सलाह आहे तव्हां पाण जमाल ॾांहुं हली वञो। जेकॾहिं तव्हां जमाल ॾांहुं हली वेंदव मूंखे पक आहे हू तव्हांखे इनकार कोन कंदो। मुंहिंजे वञण खां पोइ इनकार कयईं त सरदार साईं, इनकार कोन कंदो, तव्हां वञी त ॾिसो न। किथे जज़्बात में अची नुक़सान न ॾेई विझे बागड़ी। तव्हांजे ख़ामोश रहण वरी हिते जो राज ऐं हिते जो आवाम नुक़सान खाई सघे। ॿियो भला हू तव्हांखे कहिड़ो नुक़सानु ॾींदो? बागड़ी ॾोहारी माण्हू ते कॾहिं बि एतबार नथो करे सघे, उहो केॾी महिल बि नुक़सानु ॾेई सघे थो। सरदार साईं, जमाल अहिड़ो माण्हू न आहे जो पुठीअ ते वार करे, पर जेकॾहिं तव्हां थोरी बि देरि कई न कुझु बि थी सघे। ऐं उन मां जेको नुक़सानु असां सभिनी खे थींदो न उनजो अज़ालो करणु ॾाढो ॾुखियो थी पए। उन लाइ बहितर आहे एहतियातनि खां। जंहिंमें ज़रूरत ई कान्हे जो असांजे साम्हूं अचे। साम्हूं केरु बि कोन हूंदो, पर हू कुते वारो छट हणी सघे थो, तंहिंजे करे थधे दिमाग़ सां हलो त जमाल ॾांहुं। बाबा, तव्हां जमाल खे सम्झायो त सरदारी जी पग उहो मथे ते सजाए। ॿियनि सां त उहो इनकार करे वेठो आहे। पुट जमाल खे इनकार न करणु घुर्जे, छो जो हिन राज खे जमाल जहिड़े जोधे जवान जी ज़रूरत आहे। जेकॾहिं जमाल इहा पग संभाले न त हीउ राज धणको हूंदो, हींअर वांगुरु निधणको न हूंदो। पर वो राज़ी नथो थिए, वॾे सरदार खां नाराज़ आहे। त पोइ हुनजी नाराज़गी जो फ़ाइदो बालाज खणंदी। बालाज खे त मां पग ॿधण वारे ॾींहुं ई मारींदसि। हू मुंहिंजे मुरीद जो कातिल आहे ऐं मां हुनखे मौत जी निंड सुम्हारींदसि। बाबा, अञा मुंहिंजे हिन हथनि में साह आहे। मां बालाज जहिड़े ज़ालिमनि खे मारे सघां थी। कुझु बि थी वञे, मां हिन ज़ालिम खे छॾंदसि न। पुट, इंतकाम जी बाह वाकई तुंहिंजे अंदर खे साड़े रख करे छॾियो, पर पाण मिसकीन आहियूं, हू ॾाढा आहिनि, उन्हनि खे कुझु बि नथा करे सघूं। जेकॾहिं जमाल पग संभाली न त हू असां ग़रीबनि जी मदद ज़रूरु कंदो, ऐं ख़ुदा कंदो त हुन वटां असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। जमाल मूंखे इंसाफ़ ॾियारे या न ॾियारे, पर मां पंहिंजो इंसाफ़ पाण कंदसि। ऐं सॼे कोहिस्तान में इहो मिसाल पैदा थींदो त हानी मुरीद जे पालान में हिकु सरदार जे लोफर पुट खे क़त्ल कयो ऐं पंहिंजे मुरीद जो बदिलो वरितो। पर बालाज जी मौत जो वक़्तु मां मुक़ररु कंदसि, ऐं हाणे हुन जी मौत जो वक़्तु वेझो अची वियो आहे। कुझु बि थी वञे, हाणे हुनखे मरणो पवंदो। पुट, मां तुंहिंजे जज़्बात खे सम्झां थो, पर हर कमु मुक़ररु वक़्त ते थींदो आहे। पुट, पाण खे सोचणु घुरिजे त जमाल खे सरदारी जी पग ॿधण जे लाइ कीअं राज़ी कजे। पोइ इहे पलांद पिया थींदा। मूं बि चवंदा आहिनि त पलांद पुराणा न आहिनि थींदा। चाचा साईं, मां केॾांहुं संभरियो ई सोराव ख़ान। चाचा साईं, कच्चे में दोस्तनि जी दावत आहे, ॿुधा वञा। सोराब, ही मुंहिंजो जिगर सूर खां फाटी रहियो आहे। इहो सूर कंहिं ज़ख़्मी पट जो न, पर पंहिंजे जिगर जो ॾिनल अज़ाब आहे। उन करे संभाले वञजांइ। दुश्मन पंहिंजूं अखियूं फाड़े पिया असां ॾे ॾिसनि। चाचा साईं, जेकॾहिं रस्ते में ज़हरीलो गाह बि हूंदो न त उनखे बि लताड़े पार न अचो। तव्हां फिकुर न। अॻ में त असांजी पनाह में आयल जानवर खे इहो ज़हरीलो गाह बि कुझु कोन कंदो,
हाणे वरी इहो नओं ज़हरीलो गाह उसरी असांजो दुश्मन थी बीठो आहे। चाचा साईं मूंखे तव्हांजे इज़त अज़मत पग जो कसम आहे जेको गाह तव्हांजे माल ऐं माण्हुनि खे मारे मां उन गाह खे साड़े रख करे छॾींदुसि। न पुट न, किथे या तुंहिंजी बाहि जी तीली सॼे कोहिस्तान खे पंहिंजे सेक में न आणे छॾे। तंहिंजे करे तूं दरगुज़र खां कमु वठ। असांखे ज़िंदगी ऐं मौत ॿिन्ही मिली करे मारियो आहे। अहिड़ो को बि कसम न खा पुट। असां त सॼे कोहिस्तान खे इज़त ॾिनी आहे ऐं उनखे न विञाइजां त चङो थींदो पुट। इन ई इज़त जो तक़दुस असांजे रत में शामिल आहे। चाचा साईं मूंखे कसम आहे तव्हांजे पग जी अज़मत जो। जेको बि तव्हां ते ज़ुल्म कंदो मां उन खां हुनजो हिसाब ज़रूर वठंदुसि, ज़रूर। दुआ कजे चाचा साईं, दुआ कजे। पुट मां तोखे वधीक परेशान नथो ॾिसी सघां, इन करे चाहियां थो त तुंहिंजे जमाल सां निकाह कराए छॾियां। पर बाबा धीअ अहिड़ा रिश्ता नसीबनि वारनि खे मिलंदा आहिनि। बाबा जेकॾहिं मुंहिंजी शादी थी वई मां त हितां हली वेंदसि, तव्हांजो ख़्यालु केरु कंदो? मुंहिंजो छा आहे धीअ, मां फ़क़ीर माण्हू आहियां, बसि हितां हुतां टुकुर खाई पंहिंजी ज़िंदगी पे गुज़ारींदुसि। बाबा मां हितां हली वेंदसि त तव्हांजे लाइ मानी केरु ठाहींदो, तव्हांजा कपिड़ा केरु धोईंदो, तव्हांजो ख़्यालु केरु कंदो? कंहिंजे वञण सां दुनिया जा कम न रुकबा आहिनि। तूं भले घर वञ, मूंखे किथां न किथां मानी जो टुकुर मिली वेंदो ऐं कपिड़ा बि धोपी पवंदा धीअ। बाबा मुंहिंजी मानी जा बगिरा तव्हांखे घरां था लॻनि, इन करे तव्हां घर मां मूंखे कढणु था चाहियो। ईअं छो थी सोचींदीअ? धीअरियूं हूंदियूं परायो धन आहे, न्याणियूं वीचारियूं ॼमंदियूं ई परायनि घरनि जे लाइ। तूं न ॾिठी गुॾी हुई त तुंहिंजी माउ गुज़ारे वई। पुट तोखे माउ ऐं पीउ जो प्यारु ॾेई निपायो अथऊं। तुंहिंजे कुंवार थियण जा जेके ख़्वाब मूं ॾिठा हुआ न, से हाणे साबिया थियण वारा आहिनि। इहे ख़्वाब पूरा थींदा, साबिया थींदा। साबिया ज़रूर थींदा, ज़रूर साबिया। छा ही तूं सच में चई पागली? बिल्कुलु सच पियो चवां सरदार साईं। सोराब ख़ान खे कंहिं क़त्ल करे छॾियो आहे। न पागली न, ईअं नथो थी सघे। ईअं थियो आहे सरदार साईं, कीस थियो आहे, वॾो पाप थियो आहे। पागली तूं इहा जांच कर त इहो किस कंहिं कयो आहे, जंहिं असां सां इहा बेधण कई आहे। मां बि हुन सां अहिड़ो असरु कंदुसि जो हू सॼी ज़िंदगी यादि रखंदो। सरदार साईं असां सां कीस करण वारो त लोड़ींदो, पर सरदार साईं असांखे सोराब ख़ान त कोन मिलंदो न। पागली सोराब जो ॾुख त सदियुनि ताईं न लहंदो, पर उन्हनि जे कातिलनि खे अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो आईंदा अहिड़ी जुरत करण लाइ केरु सोचे बि न सघंदो। जेकॾहिं कंहिंसां जहिड़ो करिणो पियो त उहो कबो। सरदार साईं तव्हां ॻाल्हि पधरी कयो, जहिड़ो बि जो टुकड़ो, पर ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे उबतो सुबतो धक लॻी वियो त पोइ? पागली हाणे धक सिर्फ़ दुश्मन खे लॻंदो, उनजो वजूद हिन दुनिया तां ख़तम करे छॾिबो। पर सरदार साईं हाणे असां में वधीक तकलीफ़ सहण जी हिम्मत न आहे। सरदार साईं जेकॾहिं जहिड़ो थियो त राज जा ग़रीब ऐं मिसकीन माण्हू मरंदा। जेतिरो तव्हांखे सोराब अज़ीज़ हो
ओतिरा राज वारा अज़ीज़ न। पागली मूंखे पंहिंजे राज ऐं बिरादरी वारा एतिरो ई अज़ीज़ आहिनि जेतिरो मूंखे पंहिंजो सॻो औलाद। त पोइ थोरो थधे दिमाग़ सां सोचे दुश्मन जी ॻोल्हा कयो ऐं उनखे संधाए तो धक हणो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।